وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين मुअज़्ज़ज़ सामीईन व नाज़रीन, यकीनन काफ़ी देर का अवान जाए ते बिठायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत व सआदत जे खुशी में इन मुक़द्दस महफ़िल जो इनेकाद कयो वियो। ही महफ़िल 9 वगे ताईं हलनी हुई, 9 अञा थिया नाहिनि। मुमकिन आहे 9 थियनि या 9 खां पहिरियां ख़त्म थी वञे, उहो जीअं अल्लाह चाहियो तीअं थींदो। चंद गुज़ारिशूं अर्ज़ कयां थो ऐं उन खां बाद में लंगर शरीफ़ हुई तयार आहे। रबीउल अव्वल जो महीनो तव्हां असांजे नबीअ जे मीलाद जो महीनो आहे। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम जी विलादत आम माण्हुनि जे जनम वांगुरु या ॼमण वांगुरु न थी आहे। ॼमन ॿार असां वटि बि था ॼावा त अम्मा आमिना मां मदीने वारा पिया, लेकिन असांजे ॼमण में हुज़ूर जे ॼमण में फ़र्क़ु आहे। असां ॼमंदासूं पाण गंद में भरियल हूंदासूं ऐं जंहिं मां ॿार ॼमे थो उहा 40 ॾींहंनि ताईं पाक कान थींदी आहे। निफ़ास जो उनखे रतो ईंदो आहे, 40 ॾींहंनि खां पहिरियां बि ख़त्म थी थो सघे, लेकिन शरन आख़िरी उनजी हद 40 ॾींहं आहे। माना असां वटि जेको ॿार ॼमे थो वो खुद जॾहिं ॼमंदो आहे त उन सां आलाइशूं लॻल हूंदियूं आहिनि, गंदगियूं लॻल हूंदियूं आहिनि, गिलाज़तूं लॻल हूंदियूं आहिनि। ऐं जंहिं ॿार जंहिं मां ॼमंदो आहे उनखे बि पलीत करे विझंदो आहे जो 40 ॾींहंनि ताईं अगरि उनजो निफ़ास जो रतो हलियो त न उहा नमाज़ पढ़ी सघे थी, न उहा रोज़ो रखी सघे थी, न क़ुरान जी तिलावत करे सघे थी। इहो आहे असांजे ॼमण जो हाल। पर जॾहिं हुज़ूर ॼावा त अम्मा आमिना ख़ुदि फरमायो वलदतहू नज़ीफ़न, मां मुस्तफ़ा खे पाक ऐं साफ़ करे ॼाया। वलिद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मख़्तूनन मसरूरन। हुज़ूर जॾहिं ॼावा त नालो मुबारक जेको अम्मा जे पेट सां गंढियल हूंदो आहे, ॿार जो असां जेके ॼमंदा आहियूं त नालो गंढियल हूंदो आहे। हुज़ूर ॼावा त हुज़ूर जो नालो अम्मा आमिना सां गंढियल कोन हुयो। असांजा ॿार ॼमंदा आहिनि त उन्हनि खे ख़ुतने कराइण जी, सुन्नत तौर कराइण जी ज़रूरत थींदी आहे। रसूलुल्लाह आया त मदीने वारे जो ख़ुतनो मुबारक थियल हो। असांजे ॼमण सां दुनिया में का तब्दीली कान अचे, कुझु थिए या न थिए, पर जॾहिं हुज़ूर आया त दुनिया में हिकु तब्दीली न कई तब्दीलियूं आयूं। खुद मक्कतुल मुकर्रमा में बुतनि जा पुजारी जेके बुतनि जी पूजा कंदा हुआ, हर घर में जेके बि बुत रखियल सब ऊंदे हेठि किरिया पिया।
जॾहिं बुद्धनि जा पूजारी आया त असांजे ख़ुदानि खे छा थियो आहे जो हेठि ऊंधे मुंहुं किरिया पिया आहिनि हू उन्हनि खे सिधो करे बीहारनि बुत वरी ऊंधे मुंहुं हेठि किरनि हू वरी बीहारनि हू वरी किरनि हू वरी बीहारनि दाऊं पिया कनि हिननि खे छा थियो आहे त ग़ैब खां आवाज़ पियो अचे हे हाणे कोन उथंदा छो त हिननि जे निज़ाम खे ख़तमु करण वारो मुहम्मद क़रीब दुनिया में अचे इन्हनि जी परस्तश कान हलंदी हाणे परस्तश थींदी त अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम ख़ुदा नबी करीम अलैहिस्सलाम जे अल्लाह जी थींदी हुजूर जे ख़ुदा जी परस्तश थींदी ये बुत पूरा जा पूरा हर घर में खुद बैतुल्लाह में ऊंधे मुंहुं किरिया पिया जेके मुशरिकनि रखिया हा हिकु तब्दीली त इहा आई ऐं ॿी वरी तब्दीली इहा बि आई त किसरा जे अंदरि उनजो वॾो महल ठहियल हो माल जो वॾो कोट ठहियल हो उन कोट जे मथां 14 कुंबर उन जा ठहियल हा बादशाह राति जो सुतो पियो वो राति जो ये टड़का पैदा थिए जेको सुबुह थी त कोट जे ॿाहिरि में टड़का वठी पैदा थिया बादशाह जो ॾिठो त हुन जा कोट जा हिकु कंगर न 14 कुंगर हेठि किरिया पिया वो एड़ो त वाक्य थियो जो भेटाई साहब उन के बयान कयो जो सुभान अल्लाह बोले आवाज से सुभान अल्लाह फरमाए तो जमन वक्त जान दे जमन वक्त जान दे किरिया कुंगर कोट कुफार सही सूरत तुझी सब जग मोहिया अखियों में गमला सही सूरत तुझी सब जग मोहिया बादशाह उठो ये सुबह थी दी रअयत में मुझे बेइज्जती मुमकिन थे त रात छा थियो जो कुंगर कोट जा किरी पिया माण्हुनि खे जो ख़बर पवे हा सुबह थी दे बादशाह मीटिंग कॉल कई पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि खे चई सभई मुंहिंजे दरबार में गॾु थी वञो सभु मुशीर वज़ीर चेला चमचा सभु हुन जा बादशाह फारस जे घर में अचे जमा थिया सभिनी खे विहारे चई राति हिकिड़ो वाक़ियो मूं ॾिठो आहे मूं चयो त तव्हांखे साम्हूं बयानु करे छो न ॿुधायां राति मूं ॾिठो आहे असांजे कोट जा जेके कुंगर आहिनि सो किरी पिया का ख़बर नाहे छो किरिया हालांकि महल मुंहिंजा मज़बूत किलो मुंहिंजो मज़बूत कोट बि मुंहिंजो मज़बूत कुंगर बि मज़बूत आहे पर ख़बर ई कान्हे त किरिया छो आहिनि इहे पाण में वेठे उन्हनि वज़ीरनि खे ॻाल्हियूं कई हिकिड़ो माण्हू भॼंदो आयो चईं 1000 साल खां जेका बाहि भरंदी हुई जंहिंजी पाण पूजा कंदा सो राति उहा बाहि पे विसामी वई आहे बादशाह चयो हेॾा राति कुंगरनि जी ॻाल्हि थी हेॾा वरी बाहि जे विसामण जी तो ॻाल्हि कई आहे हिकिड़ो ॿियो माण्हू भॼंदो आयो चईं सावा जेको दरिया हो उनजो पाणी ख़ुश्क थी वियो आहे टियों माण्हू भॼंदो आयो चईं समावा जेका वादी चश्मो हो पाणी उनजो ख़ुश्क थी वियो आहे पाणी बाहियो विसामे वियो पाणी उन्हनि नदियुनि जा नालनि जा चश्मनि जा दरियानि जा जंहिंजी माण्हू पूजा कंदा उहे पाणी ख़ुश्क थी विया बादशाह जो छा माजरा आहे हिक ॿिए जे पुठियां अजीब वाक़िया पिया थियनि हेॾा कुंगर किरिया होॾा बाहि विसामी होॾा पाणी चश्मनि जा ख़ुश्क थी विया ॻाल्हि छा आहे हिकिड़ो पादरी वेठो चई इहे त वाक़िया तव्हां ॾिठा पर राति मूं हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे हिकिड़ो उठ वॾो निकितो आहे उन उठ जे पुठियां अरबी नस्ल जा घोड़ा उठ अॻियां हे घोड़ा उन जे पुठियां भॼंदा था वञनि साम्हूं पाणीअ जो दरिया अची वियो दरिया खे उन्हनि अरबी नस्ल जे घोड़नि क्रॉस कयो रुगो अरबी घोड़नि जे दरिया घोड़नि जे अरबी नस्ल जे घोड़नि रुगो दरिया खे कोन अबूर कयो पर जेको बि ॻोठ या शहर अचे पियो इहे घोड़ा उन में घिरी पिया वञनि छांइजी पिया वञनि राति जो मूं ख्वाब ॾिठो
बहादुरी हो जे ॾिठो बादशाह जस ख्वाब त ॾिठो तई पर ताबीर ॿुधाए ही जेके 4-5 वाक़िया लगातार रात थिया इन जो मतलब ॿुधाए बादशाह के जे मूंखे घणो इल्मु न आहे मूंखे इल्मु थोरो आहे जे इजाज़त ॾी त फलाणे इलाइक़े में मूंखां वधीक आलिम रहंदो आहे उन खां त मां ताबीर में पुछां हे जेके हिक ॿिए जे पुठियां वाक़िया रूनुमा थिया उन जे बारे में पुछां थो उनखे ख़त लिखियो उहो बि आयो उन जो नालो अब्दुल मसीह हो।